बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों। आया फ़कीर अरसलान हबीब। फ़कीर अरसलान हबीब वेलफेयर फाउंडेशन लाड़काने का जो डिस्ट्रिक्ट नौशेरो फ़िरोज़ जे टाउन ठारू शाह में मौजूद आहियूं, हिकु मिसकिन घराणे में जंहिंजी कल्ह टाइम न्यूज़ ऐं KTN तां स्टोरी नशिर थी। उन खां पोइ असां शहरी जे टाइम ते स्टोरी ॾिसी जहिड़ी वक़्तु असांजो यकीन ॼाणो ॼण त असांजे मथां क़यामत बर्पा थी पई, जी झुरी पियो, सहरी बि न करे सघियासीं ऐं असां चयोसीं त हिन वक़्तु ई हिन मुस्तहिक फैमिली ताईं निकिरूं ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु हिन वक़्तु असां उन मुस्तहिक फैमिली वटि मौजूदु आहियूं जंहिंजा हीअ बचड़ा जेको हीअ मासूम ॿारड़ो तव्हां ॾिसी सघो था, जेको खट में जेको आहे पंहिंजो मथो हणे पियो, पर हिन वक़्तु हीअ राशन जेको आंदो आहे, हीअ अटो आंदो आहे, चांवर आंदा आहिनि, हीअ जेको आहे गिह जी टिनड़ी आहे, हीअ शरबत आहे, हीअ चांहि जूं पतियूं, खंडु आहे, दालियूं आहिनि, तमामु तर जेको आहे ईद जो राशन आहे, हीअ सॼो सामान आंदो आहे। उनखां अलावा बचड़नि जे लाइ कपिड़ा ऐं कैश 1 लख रुपया ई मुंहिंजे हथ में आहे जेको असां हिन मुस्तहिक फैमिली जे हवाले कंदासीं। अॼु हिन बचड़नि जे चहिरे ते हिते अचण खां पोइ हिननि जेके हीअ मासूम आहिनि, जेकी मां सम्झां थो त हिननि जो ज़हनी जेको आहे मेंटेनेंस उहो बि कुझु बहितरु न आहे, उन्हनि खे बि ख़ुशी त आहे। ॾिसी सघो था त हिन वक़्तु हीअ अटे जे बाचके ते वेठो आहे, हीअ चांवरनि खे चुंबड़िया वेठा आहिनि ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मूंखे ॾाढो ॾुखु थियो, हीअ जेका ज़िंदा लाश बणियल हीअ मुंहिंजी न्याणी, हीअ मुंहिंजो बचिड़ो पियो आहे जेको हीअ मदद जो मुंतज़िर आहे। मूंखे ठारू शाह में टाइम न्यूज़ जे नुमाइंदे टोपी अजरक पारायो, पर हीअ अजरक रखी न सघियुमि, हिन न्याणीअ खे ओॾियो ऐं हिन वक़्तु उनजी अम्मा असां सां मौजूदु आहे, उन जीजल माउ सां असां मौजूदु आहियूं, उन सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं उन्हनि खे जेके आहिनि हीअ कपिड़ा बि जेको आहे लटा कपिड़ा बि उन्हनि खे जेको आहे डोनेट कंदासीं, हीअ कैश रक़म बि आहे उन अम्मा जे हवाले कंदुसि। त हीअ हिन जा 3 जेके आहिनि उहे पुटड़ा आहिनि जिन जे लाइ हीअ 3 सूट आहिनि। बाबा हीअ वठो त, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अड़े मुंहिंजा छानी वठो, ऐं सोना तूं बि वठो, बिस्मिल्लाह, अचे बाबा हीअ वठो, आहे माशाअल्लाह। हा पुट हेॾे थी हेॾे, हे तुंहिंजे लाइ कपिड़ा, अदी हीअ तुंहिंजी जेका आहे हीअ ड्रेस ऐं हीअ कैश 1 लख रुपया आहे जेको आउं तव्हांखे हवाले कयां थो। ऐं उनखां अॻु तव्हांखे आउं चवंदुमि त जेकर तव्हां चाहींदो त गिम्स जे अंदरि तव्हांजी न्याणी खे दाख़िल करायूं या लाड़काणे चांडका में चओ त उते दाख़िल करायूं, या मूं ॾिसंदड़ जेके मूंखे दोस्त ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुमि जेकर तव्हां को दोस्त साहब हिसे तक ते अचे ऐं हुनजो कराची में प्राइवेट ते जेको आहे इलाजु कराए त न्याणी जी ज़िंदगी बची पवंदी, जवान न्याणी आहे। ऐं हीअ 1 लख रुपया कैश आहे, हीअ वठो, 5 हे 10 हे 15 हे 20 हे 25 हे 30 हे 35 40 45 50 55 हे 60 हे 65 हे 70 हे 75 हे 80 हे 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 हे 100। हे अम्मा फ़कीर अरसलान हबीब वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां हीअ नंढड़ी तव्हांजे लाइ गिफ्ट आहे, हीअ क़बूल पए, हीअ तव्हांजे बचड़नि जे लाइ हीअ राशन, हीअ कपिड़ा, हीअ असां लाड़काणे खां कई आहियूं पंहिंजी टीम समेत। साईं ज़मीर हुसैन चांडियो आहे, मूंसां गॾु जमील अहमद चांडियो आहे, साईं ज़ाहिद हुसैन चांडियो आहे, ऐं मां इंतिहाई घणो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे हिन ठारू शाह जे हिन जवाननि जो जेकी हिननि खे जस लहणनि, यकीन ॼाणो मूं वटि लफ़्ज़ न आहिनि हिननि जे लाइ आउं छा चवां जिन्हनि स्टोरी नशिर कई। ऐं अहिड़ी दर्दनाक स्टोरी हुई जॾहिं आउं हीअ स्टोरी जेका आहे ॾिठी, ऐं अलाह खे हाज़िर नाज़िर करे चवां थो, तव्हां मूंखे ॾिसंदड़ व्यूवर्स ॾिसंदा हूंदो त असां सुबुह जो सहरी ते हूंदा आहियूं, शेख ज़ैद चिल्ड्रन हॉस्पिटल में सहरी जो दस्तरख़्वान लॻाईंदा आहियूं, पर उनखे जेके मुसाफ़िर ऐं शहरी सहरी करणु ईंदा आहिनि उनखे सहरी कराइण खां पोइ पाण सहरी न कईसीं, पाण निंड न कईसीं, पाण पंहिंजी पूरी टीम सां मशवरो करे ऐं ठारू शाह जे तरफ़ निकिरी वियासीं, जिथे असां कंडियारो में डॉक्टर ज़ाहिद चांडियो साहिब खे खणी ऐं साईं जन वटि पहुतासीं, टाइम न्यूज़ जी ऑफिस पहुतासीं, साईं उजड़ साहब वटि, ऐं साईं जेको आहे शाहिद साहब जेको KTN जो नुमाइंदो आहे उन्हनि वटि पहुतासीं, ऐं उहे असांखे हिन मुस्तहिक ऐं जेको आहे हिन मिसकिन घराणे में वठी आया। मां तव्हांखे घर जा मंज़र बि ॾेखारींदुमि त केॾा ॾुखिया आहिनि। ऐं हीअ असां सां भेण, असांजी न्याणी बि मौजूदु आहे, अधे वारा बि मौजूदु आहिनि, साईं ज़मीर हुसैन बि मौजूदु आहे। आदि हीअ असां हिकिड़ो नंढिड़ो जेको आहे तोहफ़ो आंदो आहे उहो हीअ क़बूल पए, जेके असांजा जेके ॾिसंदड़ व्यूवर्स आहिनि ऐं जेके असां जिन ताउन कयो आहे उन्हनि जे लाइ ख़ुशूसी दुआ बि कयो, अलाह पाक उन्हनि जे रिस्क में, रोज़ी में, बचनि में, सिहत में खोड़ सारियूं बरकतूं अता फ़रमाए। हीअ नंढिड़ो तोहफ़ो आहे
पंहिंजी भेण जे लाइ हिन भाउ अल्लाह जो तव्हांखे अजर ॾींदो मदीने वारे सोनो हबीब तव्हांखे अजर ॾींदो हिन जो अल्लाह तव्हांखे नेकी ॾींदो अल्लाह तव्हांखे अजर ॾींदो ऐं हिननि जो सवाबु ॾींदो अल्लाह अञा बि तव्हांखे घणो ॾींदो जीअं ग़रीबनि जी सार जीअं तीअं अलहमदिल्ला लाड़काणे जे अंदरि असां सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हू जेके उते असां वटि अचनि था इलाज जे लाइ उनखे मुफ़्त टेस्ट करे था ॾियूं ऐं उन खां अलावा सेरी इफ़्तारी जो दस्तरख़्वान आहे नियाणियुनि खे रोज़गार सां लॻाइणा नियाणियुनि जी तालीम जा मसइला आहिनि सिहत जा मसइला आहिनि अलाह रब्बुल इज़त नंढिड़ो असां खां इहो कमु वठे पियो अलाह जो शुक्रगुज़ार आहियां हीअं मां पंहिंजी नियाणी जे लाइ हे उहो राशन आंदो आहे जेको आउं पंहिंजे बचड़नि खे खाराईंदो आहियां उहो ई सेम राशन तव्हांजे बचड़नि जे लाइ वठी आयो आहियां कि तव्हांखे क़बूल पए अलाह जी ज़ात खे क़बूल फरमाए ऐं हीअ असां सां गॾु आहिनि KTN न्यूज़ जो नुमाइंदो अदा शाहिद हुसैन साहिबु ऐं साईं जो नालो ग़ुलाम शबीर जेको आहे उजण साहिब जन मौजूदु आहिनि साईं आवाज़ दिलि सां शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां तव्हांजे लाइ दुआगू आहियूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो साईं ज़मीर हुसैन साहिबु सच ॿुधायां जिन जे अखियुनि जा बंद टुटी पिया ऐं अखियुनि मां बेरोक टोक जेके हिन ॻोढ़ा जारी ऐं सारी आहे साईं ज़मीर हुसैन साहिबु कुझु थोरो असांजे व्यूवर्स खे ऐं असांजी नंढड़ी जेका आहे जेका पाण काविश करे हिते पहुता आहियूं उन बाबति थोरी रहनुमाई कजो ऐं सलाम पेश कयां थो हिन सॼी टीम खे ख़ुशूसन साईं KTN जो जेको नुमाइंदो आहे ऐं टाइम न्यूज़ जो नुमाइंदो आहे जो हिन मसइले खे उथारियो ऐं असां ताईं पहुचायो जीअं ख़बर पई फ़क़ीर साहिबु राशन पैसनि जो ऐं जीअं पंहिंजी पोस्ट रखी जिन माण्हुनि असांजो तावन कयो आहे अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो असां कोशिशि कंदासीं त हिननि जी असांजी भेण अमर जी जेका नियाणी आहे उनखे बि इस्पताल में दाख़िल करायूं ऐं हिन जो जेको मुड़ुसु बेरोज़गारु आहे उनखे बि को रोज़गारु खोले ॾियूं ऐं ठारू शाह जे समाज जे साॼावंद माण्हुनि खे त हिन मुस्तहिक कुटुब जी जेको आहे सो ख़िदमत कयो ऐं ही मासूम बचड़ा तव्हांखे दुआऊं कंदा हिननि जूं दुआऊं तव्हांखे अॾे छॾींदियूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे सॼी टीम जे थोराइतनि सां ख़ुशूसन डॉक्टर ज़ाहिद अली चांडियो साहिबु ऐं ॿियनि जी टीम जे थोराइतनि सां अॼु पहुचायूं तव्हांजूं महिरबानियूं ॾिसण वारनि खे असलाम तमामु वॾी महिरबानी मूंखे सपोर्ट कंदड़ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अहबाब जेकी जिथे जिथे मूंखे ॾिसनि था ऐं हर वक़्तु हर घड़ी असांखे सपोर्ट कनि था हिन ॿचड़नि हिननि जो अलाह वाही ऐं अलाह निगहबान ऐं उन पीउ खे ख़ुदा हिदायत ॾींदो त पंहिंजे हिन ॿचड़नि जी सही माना में परवरिश बि कंदो ऐं उनजी ख़िदमत बि कंदो ऐं हिन माउ खे आफ़रीन आहे जेका हिन पंहिंजे बचनि जे लाइ जफ़ाकश करे पई जेका महिनत करे पई हर माउ खे सलाम आहे ऐं हिन जे वालिद साहिबु बि ज़रूरु मां ईअं चवंदुमि त उहो भॼी इन जे करे वियो हूंदो त गुरबत ऐं उनजा खीसा ख़ाली हूंदा शायदि हिकु पीउ पंहिंजे बचनि जो दर्द न ॾिसी सघियो हूंदो न त कहिड़ो संगदिल पीउ थी सघे थो जेको ईअं छॾे भॼी वञे मजबूरी हूंदी हालात तंग हूंदा खीसे में पैसा न हूंदा बेरहम समाज आहे पोइ उन बेरहम समाज में ज़रूरु हू पंहिंजो पाण पतोड़ण जे लाइ किथे को निकिरी वियो हूंदो किथे को वञी करे इहा सोचियो हूंदई त जेको आहे बचड़नि जे लाइ उन्हनि जे हिकु टाइम जे गिरह जो बंदोबस्तु कयां नियाणीअ जे इलाज जे लाइ कुझु न कुझु कयां बेवसी ग़रीब माण्हू हिकु त हिते न सिहत जी सहूलियत न वरी हिते को अहिड़ा असां वटि इदारा आहिनि जेके ग़रीब जी कफ़ालत कनि ऐं अलाह जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं रब्बुल आलमीन मूंखां हीअ ख़िदमत वरिती मूंखे ठारू शाह आंदो ऐं मां उन्हनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां पाण अवां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं असां साईं जन जा बि शुक्रगुज़ार आहियूं जो लाड़काणे जा कई आया आहिनि ऐं ठारू शाह में ठारू शाह साहिती परगणे जो हिकिड़ो तारीख़ी शहर आहे मास्तर चंद्र जो जनमभूमि आहे दादा गोबद माली सियत बि संगत जो बानी आहे हिते ठारू शाह जे अंदरि असां वटि वॾो आहे जमायतूं आहिनि ऐं जेको आहे GDA जमायत असां वटि कमु करे पई पीपल्स पार्टी जमायत कमु करे पई मज़हबी तंज़ीम जूं जमायतूं कमु करनि पियूं कॉन्फ्रेंस जमायतूं कमु कनि पियूं पर हीअ जेको ठारू शाह ते अॼु ठारू शाह वासियुनि खे तव्हांजे थ्रू मां मयार ॾींदुसि त ठारू शाह जा कुझु दोस्त जेके आहिनि मूंखे हज़रात जेके आहिनि हुननि हिन कुटुंब जी मदद कई आहे पर चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि MPA MNA जेके आहिनि वफ़ाक़ी खाते में जेके असेंबली में वेही जेको आहे सो ॻाल्हाईंदा आहिनि ऐं माइकुनि खे धकाणंदा आहिनि डेस्कुनि खे धकाणंदा आहिनि त असां सिंध जे लाइ पाण पतोड़ूं पिया राति ॾींहं कयूं पिया ऐं सिंध जी हालति ॾिसो त सिंध कुदरती मसीलनि सां मालामाल हूंदे उन जा जेके रहवासी खटनि ते खुलियूं हणनि पिया पर जस ॾियूं था असां साईं अरसलान अब्बासी जी टीम खे जेका अरसलान चांडियो जी टीम खे जेके जेको आहे सो लाड़काणे खां कई अचे ऐं ठारू शाह में हिन ग़रीब कुटुंब खे ₹1 लख बि ॾिनो आहे ऐं हिन ग़रीब कुटुंब जे जेको आहे सो ॿारनि जो इलाजु कराइण जे लाइ बि जेको आहे सो हीअ हिननि हामी भरी आहे उन खां अलावा 2 महीननि जो राशन जेको आहे ऐं ईद जूं गिफ्टूं जेके आहिनि ॿार जेके कल्ह लीलाइनि पिया त असांखे जुती वठण जे लाइ पैसा कोन्हनि असांखे कपिड़ा पाइण जे लाइ पैसा कोन्हनि इहा उन्हनि खे जस ॾिजे थी शाबस ॾिजे थी
थी त हीअ जेके दोस्त आया आहिनि ऐं असां ठारू शाह वासियुनि खे बि गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे ख़ुदा हिन मामलनि में अफ़ज़ल इबादतूं ही अथव हीअ रमज़ान शरीफ़ जहिड़े महीने में रोज़ा रखूं पिया नमाज़ूं पढ़ूं पिया तहज्जुद पढ़ूं पिया रका तराबियूं पढ़ूं पिया हीअ अफ़ज़ल इबादत आहे त के ग़रीब जेको पेट बुखे जेको सुम्हे पियो घर में उन्हनि जी मदद कयूं ऐं हिन अफ़ज़ल इबादत में जेको आहे सो जेको असांजो जेको वित वस आहे प्रेस क्लब ठारू शाह जेको पाण मल्हायो हू त असांजो कमु आहे इहो असांजो कंहिं ते अहसान को बि कोन्हे को प्रेस क्लब ठारू शाह जेके बि दोस्त आहिनि हू जेको कमु कनि पिया हींअर मां प्रेस क्लब ठारू शाह जो असांजो उहिदेदार आहे गुलाम शबीर हुजण हुनखे चवंदासीं त जेको आहे सो दोस्तनि जी आई डी था कुझु असांखे ॿुधाए भाईजान हीअ दर्द या ही सानियो बयानु करण जहिड़ो न आहे कल्ह जीअं असां प्रेस क्लब ते वेठा हुआसीं उते दोस्तनि जेको आहे ॿुधायो त असांजी भेण असांजी अमड़ हिन वक़्तु हिन दर्द ऐं साने में पीड़ा में आहे ऐं उन औलाद पाण हिकिड़ी अमड़ ॿुधंदा हुआसीं त माउ जेका सभिनि खां अफ़ज़ल ऐं उनजो रिश्तो उनजी मोहबत पर असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं जॾहिं हिननि मासूम बिस्तर ते पियल नियाणियुनि खे पंहिंजे पुट जिगर जे टुकड़नि खे नियाणियुनि खे पीउ ईअं बेदर छॾे करे गुम थी वियो छा बि मजबूरियूं हुयूं पर सलाम आहे हिन अमड़ खे जंहिं अमड़ पंहिंजे औलाद खे न छॾियो ऐं अपील कई पंहिंजे मुड़ुस खे बया ॾिनी पंहिंजे जीवन साथीअ खे बि हिकु बया ॾिनी त जिथे बि आहीं जहिड़े हाल में बि आहीं ख़ुदा हेॾे मोटी अचु गॾिजी करे पिनी करे लिलाए करे दर दर वञी करे मज़दूरी करे हिन पंहिंजे औलाद जो पेट पालींदासीं गॾोगॾु हिन समाज जे उन्हनि इंसाननि खे बि हिन जेको आहे सो झिंझोरियो ऐं उन्हनि खे बि आवाज़ ॾिनो त ख़ुदा खरबे रुपया तव्हांजे अकाउंटनि में पिया आहिनि खरबे रुपया तव्हां वटि पिया आहिनि तव्हांजा औलाद तव्हांजा जेको आहे सो घर जा भाती वॾनि वॾनि शॉपिंग मॉल मां ईद जूं ख़रीदारी करे ईद जा ॾियारा आहिनि मुंहिंजो औलाद मुंहिंजा बचिड़ा ईद जे वॻे लाइ तड़फनि था पिया ऐं उन दर्द उन कथा खे सिंध मां मोट मिली आहे टाइम न्यूज़ जे उन ख़बर खां पोइ उन बिरे जेको आहे नशितनि खां पोइ मोट मिली आहे मुख़्तलिफ़ शहरनि मां जेको आहे असांजे टाइम न्यूज़ इदारे में बि गॾोगॾु जेको आहे असांखे बि ठारू शाह प्रेस क्लब ते ऐं दोस्तनि खे कालूं अचनि पियूं हितां जा डॉक्टर आहे उन जेको आहे ॾिना आहिनि सऊदी में आहे जीअं दोस्त चयो त उतां कुझु पैसा आया आहिनि ऐं कुझु दोस्त अञा रस्तनि में आहिनि पर जसलाननि सभिनि खां अॻु में जेको चवंदा आहिनि गोए खणणु ऐं जेका कई आहे उहा अरसलान जेका ट्रस्ट जेकी आहे लाड़काणे खां उहा जेके हबीब जेके चांडिया साहिब वारा आया आहिनि जेके राशन खणी आया आहिनि कपिड़ा खणी थोरो ई थोरो पर जेको खणी आया आहिनि मां सम्झां थो त हिन दर्दमंदनि जी जेको दास्तान ॿुधी करे आया आहिनि हिननि खे ॾिनो आहे ज़रूरु हिननि खे इहो अहसासु थियो हूंदो त ख़ुदा जेके हिन धरती ते मख़लूक़ात जेका पैदा कई आहे जिन में खोड़ सारा रहबर बि आहिनि खोड़ सारा रहज़न बि आहिनि ऐं उहे रहबर जेके आहिनि उहे पंहिंजे जी मदद कनि था ऐं वरी बि हिननि खे सलाम पेश कंदुमि ऐं जेको आहे चवंदुमि जेको हिननि कयो हिननि जी महिरबानी वॾी महिरबानी जज़ाकुमुल्लाह हुक्मराननि खे मां हिन मौक़े जी तौस सां ॿाहूं ॿधी अर्ज़ु कंदुमि वक़्त जे हुक्मराननि खे जनाब बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबा खे मुराद अली शाह साहिब खे त हिन घर जे ख़ानदान खे हज़ारे लखे नौकरियूं ॾियो त हिन घर जे ख़ानदान खे बि नौकरी ॾियो त पंहिंजा बचा पाले सघे हिन खे हिकिड़ी नौकरी ॾियो पटेवाली जो चौकीदारी जो अलाह जे नाले ते इन खे मेरिट में हूअं सॼी सिंध में तव्हांजी मेरिट हले थी सभिनी इदारनि खे ख़बर आहे पर हिन ग़रीब जे घर में हिकिड़ी चौकीदारी जी या पटेवाले जी नौकरी जो ताकी पंहिंजी चुल्ह ॿारे सघे मासूम मस्तु बचड़ा पाले सघे ऐं पंहिंजे घर वारनि जो सहारो थी सघे महिरबानी तव्हांजूं अस्सलाम वालेकुम भेण असांजे लाइ दुआ जा हथड़ा खणिजो तव्हांखे अजर ॾींदो अलाह साईं तव्हांजी हर नेकी क़बूल कंदो रब साईं कंहिं बि तव्हांखे घड़ीअ मुश्किलात में न छॾींदो अलाह तव्हांखे हमेशह हमेशह संवारींदो रब करीम तव्हांखे तारींदो कॾहिं ॾुखियो ॾेई न ॾिसंदो आमीन सुम आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला साईं समझ कोन